नाज़रीन, सखरंड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तूफ़ानी बरसातुनि सबबि केतिरा ई पक्का ऐं कच्चा घर ढही पिया, जॾहिं त मुतासिरनि जी अञा ताईं कंहिं बि वाह न कई। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे ग़ुलाम क़ादिर चांडियो। जी ग़ुलाम क़ादिर। जी नाज़रीन, जीअं त तहल के सकरंड में बरसात मुसलसल पवण खां पोइ कुझु वक़फ़ो थियो आहे। बरसात न पई आहे, पर हिते न रुगो सकरंड शहर पर तहल के सकरंड जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में बरसात तबाही मचाए छॾी आहे। कचिन ऐं पकिन जॻहियुनि जे किरण जो सिलसिलो जारी आहे। हिते जा रहवासी खुले आसमान हेठि वेठल आहिनि ऐं कंहिं मसीहा जी तलाश में आहिनि त को आहे मसीहा अची असांजी मदद करे। वफ़ाक़ी रिलीफ कमेटी जो मेंबर ऐं पीपल्स पार्टी MNA सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह पारां तहल के सकरंड ऐं तोड़े शहर जी विज़िट करे सर्वे कई पई वञे त केतिरा ग़रीब ऐं मुतासिर थिया आहिनि। पाण उन्हनि सां ॻाल्हि कंदासीं, पर उन खां अॻे उन मुतासिरनि सां ॻाल्हि कंदासीं जिन जा घर रहिया आहिनि त हू छा था चवनि। असां वटि केरु लड़ी कोन आयो आहे, न को MLA आयो आहे, न को MP आयो आहे। जेको असां वोट ॾिना आहिनि, चेयरमैन काउंसलर केर बि असां वटि लड़ी न आयो आहे। को अचे असांखे संभाले, को ॾिसे, को मालिकी करे। असांजा घर चंद किरिया आहिनि, असां वटि केरु बि चङो लड़ी कोन आयो आहे। तबाही थी विया आहियूं। कंहिंखे चऊं था कली ॾियो त बि केरु कली ॾियण लाइ तयारु कोन्हे। बाईपास ते हली बीहो, बाईपास ते हली बीहो, उते तव्हांखे कलियूं मिलंदियूं। अब बाईपास ते बि बीठासीं त बि हेसि ताणी असांजो कुझु बि कोन थियो। ॾिसी घर असांखे ॾियो, जो न ॾींदव बाबा असांजा बचाव त तड़पी मरी वेंदा। न पाणी न कांजी न मानी न छा, ईअं सॼी राति वीचारनि वक़्तु गुज़ारियो आहे। असीं मथां पाणी पियो अची, घरनि में हिकिड़ी छित सफ़ा ड्रही वई हली। होॾां ॾिस मुंहिंजो कोट भितियूं दर सभु भॼी पिया आहिनि। हींअर बसां ई ठाही पे सफ़ा छित सॼी हेठां किरी पई आहे। बरसाति मथां माल अची वियो आहे, हेठां त माल मरी वियो आहे। ग़रीबनि मिस्किन जो को माली सहायता को वाहर कनि न को खाधे। पहिरीं असीं इहो ॾिसूं जेके बारिशुनि में माण्हू मरी विया उन्हनि ते कंपनसेशन पहुचायूं। उन खां पोइ घरनि जी कयूं। हाणे घरनि जी बि केतिरो करे सघंदा, इहो बि असांखे ॾिसणो आहे। त हुकूमत वटि वसाइल एतिरा आहिनि, जेतिरा वसाइल आहिनि उन्हनि ते खणणु खपे। इहा कमेटी ठाही आहे प्राइम मिनिस्टर शहबाज़ शरीफ़। असांजी जेका बि रिकमेंडेशन आहे उहा तयारु आहे। हाणे अलाह करे मीटिंग खणे, पर उहे शिकायतूं जेके आहिनि असांखे वफ़ाक़ सां बि आहिनि, हालांकि असीं उन्हनि सां गॾु वेठा आहियूं। इहो आहे त उन में तुर्त जेको आहे सो कदम खयो वञे। अञा ताईं कदम न खयो वियो आहे। हींअर बलोचिस्तान जेको आहे सो जेतिरो इफेक्टिव आहे ऐं त ओतिरो हाणे सिंध बि थी वियो आहे। उहो रिलीफ कमेटी जेका जोड़ियल आहे वफ़ाक़ पारां, उहा हिन बरसाति मुतासिरनि जी मदद करे थी या न। कैमरामैन मोर चांडियो सां गॾु ग़ुलाम क़ादिर चांडियो, आवाज़ TV न्यूज़ सकरंड।